सरमदे गीती मंसूर जो हम निशां हुन जे नाले खां ॾकंदड़ मना ताईं उज़ा। सरमदे गीती मंसूर जो हम निशां हुन जे नाले खां ॾकंदड़ मना ताईं उज़ा। हुन सां लश्कर खज़ाने सां राकश लड़िया, हुन चयो मूं लाइ काफ़ी आहे मुंहिंजो ख़ुदा। हुन ज़माने जी खोटी रिवायत भॻी, हुन चयो माण्हू माण्हू आहे यज़दान आहे। हुन ज़माने जी खोटी रिवायत भॻी, हुन चयो माण्हू माण्हू आहे यज़दान आहे। सिर ख़ुदा जे अॻियां जो झुके सो झुके, ॿियो परस्तश जे लाइक़ु को इंसान आहे। हुन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं ॿधल अहले तस्बीह बि हुआ, अहले तक़वा बि हुआ। हुन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं ॿधल अहले तस्बीह बि हुआ, अहले तक़वा बि हुआ। बुत परस्ती सां अटकण जी ज़रूरत न हुई, अहले मनसब वारनि जा जोधा बि हुआ। हिकिड़ो मर्द कलंदर सफ़ा ना तव्हां जंहिंजी दस्तार फाटल न लीरूं हुई। हिकिड़ो मर्द कलंदर सफ़ा ना तव्हां जंहिंजी दस्तार फाटल लीरूं हुई, जंहिंजे कपिड़नि ते चतियूं ऐं पेवंद हुआ, जान ताननि जे तीरनि सां सीरूं बि हुई। हुन जी ललकार सां लर्ज़ियाबुत कदा चंडू खाननि जी चांवट बि दुड़कण लॻी। हुन जी ललकार सां लर्ज़ियाबुत कदा चंडू खाननि जी चांवट बि दुड़कण लॻी। किन त सजाद पोशनि जा पटका ॾुरिया, दिलि फ़क़ीरनि जी पीरनि जी फतकण लॻी। ऐं मसन नशीनो घणो ई थियो हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो। ऐं मसन नशीनो घणो ई थियो हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो। तो मलाइक जो मस्जूद इंसां अचे, हुन जे भेजे में गांजा नाफ़ियूं भरियो। लाड़ तुंहिंजी लुटियल सींद लुटबी रही, काल जलियो ठठो अॼु कलाची बि वई। लाड़ तुंहिंजी लुटियल सींद लुटबी रही, काल जलियो ठठो अॼु कलाची बि वई। अॼु तमाचीअ जे तड़ तां मुहाणा तड़िया, अॼु आमी ऐं पापी जी मैयत उथी। ऐं ज़माना असांजो कबीलो कुठो खूने नाहक जी कंहिंसां शिकायत न आहे। ऐं ज़माना असांजो कबीलो कुठो खूने नाहक जी कंहिंसां शिकायत न आहे। तुंहिंजी ओछीअ रविश जी न परवाह अथऊं खूने आशिक में, लेकिन हरारत न आहे। मक़तलनि जे भितियुनि ते मक़तलनि जे भितियुनि ते पढ़ी थो त पढ़ी शहीदनि जे रत जी कहाणी न आहे। मक़तलनि जे भितियुनि ते पढ़ी थो त पढ़ी शहीदनि जे रत जी कहाणी न आहे। हिकु बिलावल हो जे उघाणे में पीड़ियो वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी न आहे। वाह वाह दरबदर साहब, अव्हांजो कहिड़ो मशहूरु शेर? साईं नज़म आऊं सॼा त जेकॾहिं मुंहिंजी पूरियूं ॿ सिटूं इहे आहिनि जेके मुंहिंजी सुञाण जूं सबबु बणियूं आहिनि। सही। ऐं उहे सुञाण बि अहिड़े शख़्स खां जेको हिकिड़ो पाक करतार ऐं एशा जो आऊं सम्झां थो। भले हुन सां केरु केॾा बि इख़्तिलाफ़ रखे, पर हुनजो करतार, हुनजी फ़िक्री शयुनि खे हुन पूरो पंहिंजी सचाई सां पेश कयो आहे। ऐं हू ज़मानो हुनखे सरहद ॾींदो त उहो वापसि सचो हो। GM सैयद बाग़ी चयो त बाग़ी जॾहिं उते पढ़ंदो हो तॾहिं हिकिड़ो छोकिरो एहसान मेमण ॻढ़े यासीन जो, उहो हिन सां गॾु रहंदो हो। असां हिकिड़ी राति हिननि वटि महिमान थी वियुसि त उहो छोकिरो ॾाढो मासूम हो वीचारो, पढ़ंदड़ हो। ॿिए ॾींहुं हुनखे गोलियूं हणी शहीद कयो। ऐं राति जो रहिजी पियुसि उते, ऐं मूं इहो नज़म लिखियो, तव्हांखे ॿुधायां थो। नज़म लिखियो ऐं असां उअं ई जीअं असब दस्तूर साईं वटि वेंदा हुआसीं त साईं वरी ॾाढी मोहबत सां पोइ पुछंदो हो, मूं ॼाण वरी सुर हूंदो हुन में ॻाईंदो हुउसि त वरी चवंदो बाबा हाणे अॼु छा ॿुधाईंदे? इहो असां पोइ जीअं त मूं शहर ॿुधायो, वठी हर हर जनम मरबो मिठा मेराण में मिलबो। ऐं इहे मशहूरु साहिबु यकीन सम्झो त अधु कलाक साईं ख़ामोशीअ सां पोइ आवागून जे फ़िल्सफ़े ते असांखे लेक्चर ॾिनो, 1.5 कलाक जो। मुंहिंजे ज़हन में उहो आवागून जी का शइ कान हुई, ॻाल्हि पई अचे त साईं चयो बाबा हीअ शहर तुंहिंजो जेको आहे
उन ई सच में त मूंखे उत्साह ॾियारियो अॻियां मायूस थी वेठो हुउसि त हाणे मूंखे यकीन थी वियो आहे त असीं हुजूं न हुजूं पर सिंध पंहिंजी ख़ुशहालीअ अॼु पोइ माणी थी। वाह उन खां पोइ साईं उहो शहर माना बैन अवी मीडिया जा जेका हुई उन में या हिते मुक़ामी मीडिया हूंदी जॾहिं को बि साईं खां इंटरव्यू करणु ईंदो त साईं इहो शहर कोट कयो ऐं पंचाड़ी जो पंहिंजी वसियत में इहा शइ लिखी वियो त मुंहिंजे मदार जे पहिरीं दरवाज़े ते ऐं साईं जीएम सेठ जे मदार जे दरवाज़े ते इहो शहर लिखियलु पियो आहे वठी हर जनम मरबो मिठा मेहरान में मिलबो ख़तमु हूंदा थी वेंदी चिठी जाना मिलबो। ऐं सम्झां थो दीवान हिकिड़े पासे आहिनि इहे ॿ सुठो खणी इहो गुनगुनाए ॿुधायो अमां गुनगुनाए ॿुधायूं। वठी हर हर जनम वरबो वठी हर हर जनम वरबो मिठा मेहरान में मिलबो मिठा मेहरान में मिलबो ख़त्म ऊंदा थी वेंदी ख़त्म ऊंदा थी वेंदी चिठीअ चांडाण में मिलबो मिठा मेहरान में मिलबो पंहिंजी जा जंग वाजारी सथींदी ॾेठ सो भारी ओ मरी वेंदा मिड़ई मारी मरी वेंदा मिड़ई मारी सचिए सुरहान में मिलबो मिठा मेहरान में मिलबो वठी हर वर जनम वरबो वठी हर हर जनम वरबो मिठा मेहरान में मिलबो मिठा मेहरान में मिलबो हुजे यो रब या लबना जिथे मारियो वियो इंसान उन ई माण्हूअ संदे अरमान उन ई माण्हूअ संदे अरमान ऐं रत छाण में मिलबो मिठा मेहरान में मिलबो वठी हर हर जनम वरबो वठी हर हर जनम वरबो मिठा मेहरान में मिलबो मिठा मेहरान में मिलबो थिया जे क़ौम तां कुर्बा उन्हनि जा अन लखे ऐसा थिया जे क़ौम तां कुर्बा उन्हनि जा अन लखे ऐसा शहीदनि जे रट सां शहीदनि जे रट सां रतीअ लालाण में मिलबो मिठा मेहरान में मिलबो वरी वरदा त वसकारा वसी पवंदा है बड सारा ओ मारू थींदा त मोचारा सिंधी थींदा त मोचारा मियन माडाण में मिलबो मिठा मेहरान में मिलबो वठी हर हर जनम वरबो वठी हर हर जनम वरबो मिठा मेहरान में मिलबो मिठा मेहरान में मिलबो।